सिंध पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में क़ौमी असेंबली जे 8 तखनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो वक़्तु ख़तम थी वियो। वोटनि जी ॻणप शुरू सुबुह 8 वॻे खां शुरू थियल चूंड अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहियो। नंढी चूंड दौरान अमन अमान बरक़रार रखण लाइ सिक्योरिटी सख़्त, पुलिस रेंजर्स सां गॾु पाक फ़ौज जे जवाननि जी बि मुक़ररी। कराची जे तक NA-237 मलीर ऐं NA-239 कोरंगी में बि वोटिंग समूरियूं पोलिंग स्टेशन से हसास ऐं इंतहाई हसास करार ॾिनियूं वयूं। ॿिन्ही तकनि ते PTI सरबराह इमरान खान पीपल्स पार्टी जे हकीम बलोच ऐं MQM जे नियर रज़ा ख़िलाफ़ मैदान ते लथल। नंढी चूंड में तादी हुकूमत ऐं PTI उम्मीदवारनि विच में दंगल। क़ौमी असेंबली जे 7 तकनि ते इमरान खान उम्मीदवार, पिशावर में हाजी गुलाम अहमद बिलोच, चारसदा में अहमद वली, मर्दान में मोहम्मद कासिम ऐं फैसलाबाद में आबिद शेर अली जो PTI चेयरमैन सां मुक़ाबलो। मुल्तान में अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जे पुटु मूसा गिलानी ऐं तहरीक इंसाफ़ जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी धीअ मेहरबानू कुरैशी आम्हूं साम्हूं। PTI जी बदमाशी जो फौरी नोटिस वरितो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी इलेक्शन कमीशन खां मुतालबो करे छॾियो। संदसि चवण ते बिलाल गफ़ार इमरान खान जी शिकस्त ॾिसी सूरतहाल ख़राब करण जी कोशिश कई, कंहिंखे बि बदमाशी करण न ॾिनी वेंदी। सिंध जे इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जो चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध सां गॾिजी मलीर में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स जो दौरो, इंतज़ामनि जे इत्मिनान जो इज़हार। पोलिंग स्टेशन्स ते कंहिं बि क़िस्म जी बदनज़मी बर्दाश्त न कई वेंदी। सूबा इलेक्शन कमिश्नर जी प्रेस कॉन्फ्रेंस। चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत चयो त सिंध सरकार तरफ़ां नंढी चूंड लाइ समूरा इंतज़ाम कया विया आहिनि। पुलिस अमन अमान बरक़रार रखण लाइ अलर्ट आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण जी ॻाल्हि ॿोल। इलेक्शन कमीशन पोलिंग जे अमल ते असरअंदाज़ थियण जी कोशिश कंदड़नि खे तुर्त गिरफ़्तार करण जी हिदायत करे छॾी। अवाम बिना कंहिं डप ऐं ख़तरे जे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे जेकॾहिं कोई सरकारी मुलाज़िम धांधलीअ में मुलविस ॾिठो वञे त उन जे ख़िलाफ़ क़ानूनी एक्शन खंयो वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो बयानु। अवाम के नंढी चूंड में भरपूर हिस्सो वठण जी अपील। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त आईनी क़ानूनी हक़ रुगो अवाम खे हासिल आहे त हू कंहिंखे चूंडे थो। मुल्क जी तरक़ी ख़ुशहाली ख़ातिर वोटर्स खे सोचे सम्झी फ़ैसिलो करणु घुरिजे। अॼु अवाम ॾिसंदो त कूड़ ऐं फितने खे शिकस्त मिलंदी। चाहियूं था त साफ़ ऐं शिफ़ाफ़ चूंडूं थियूं। किथे बि कानून जी भञकड़ी न थी आहे। कानून लागू कंदड़ इदारा अलर्ट आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाअल्लाह जूं फैसलाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। नंढी चूंड में ॿिनि कुटुंबनि जो न पर ॿिनि नज़रियनि जे विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। असांजो मुक़ाबलो इमरान खान जे कूड़े बयानीअ सां आहे
पोलिंग जो अमल सुठे नमूने सां जारी आहे। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जी मुल्तान में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो आहे त इलेक्शन कमीशन अवामी दबाव सबब चूंड कराई आहे। ईसीपी खे जेतिरो ज़ोर लॻाइणो आहे भल लॻाए। इमरान खान वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदो। इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन इमरान खान ऐं फवाद चौधरी जे बयाननि खे गुमराह कंदड़ करार ॾेई छॾियो। तर्जुमान मौजूब इलेक्शन कमीशन साफ़ शफ़ाफ़ चूंडूं करण लाइ पुरज़म आहे। तहरीक इंसाफ़ अॻवाननि जे बयाननि में का बि हक़ीक़त नाहे। ईसीपी ते असरअंदाज थियण जी कोशिश कंदड़नि खे क़ानूनी तरीक़े सां मुंहुं ॾिनो वेंदो। पंजाब ऐं केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पोलिंग स्टेशन ते झेड़ा। पिशावर में एएनपी ऐं पीटीआई कारकुननि में झेड़ो। लतुनि ऐं मुकनि जो वसकारो, हिकु ज़ख़्मी। पीपी 209 खानेवाल ते बि ॿिनि पार्टियुनि जा कारकुन आम्हूं साम्हूं। वोटिंग जो अमल रोकियो वियो। चारसदा में हथियारबंदी जी नुमाइश ते अॻूणे सूबाई सलाहकार अरशद मरज़ई जो गनमैन गिरफ़्तार। मुल्तान में पोलिंग स्टेशन ते औरतुनि जूं तस्वीरूं कढण जे इल्ज़ाम में यूसी चेयरमैन खे सोघो कयो वियो। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते मुरमुतासिरनि जी बहाली लाइ कराची में रैली। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ वली जे समेत कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। बोर्ड दौरान मंशूर ढंढ के आरडी 14-15 वटां ॾिनल पहिरीं कट खे बंदि करण जो कमु आख़िरी मरहले में दाख़िल। आपाची खाते आरडी 52 वटां ॾिनल कट खे बंदि करण जो कमु शुरू करे छॾियो। मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल्स मां पाणी निकिरी वियो। लिंक रोड बि बहाल। रुगो मंशूर जे भरपासे वारनि इलाइक़नि में बोर्ड जो पाणी बीठल। कंदकोट जे कचे वारे इलाइक़े में ॾाहणी ऐं भैया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। ॿ ॼणा गोलियुनि जो बख बणिजी विया। धुरियुनि में छिकताण। जेकवाद में कार इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल। जुड़िया चौक वारे इलाइक़े में औरत सना खे गोलियूं हणी क़तल। कादरपुर जे इलाइक़े में नौजवान सजाद खोसे खे गोलियुनि जो ख़ाज बणायो वियो। मुंहिंजी नियाणी सना मुड़ुस खे नाराज़ थी आई हुई ऐं अॼु हुन कारनि जे कूड़े इल्ज़ाम में मड़े खेसि क़तल कयो आहे। मक़तूल औरत जे वालिद सरदार ख़ान जो पुलिस खे ॾिनल बयान। शहदादपुर अस्पताल में ताज़ो जावल बाड़ो फौत। डॉक्टर से लापरवाही जो इल्ज़ाम। वारसनि जो एहतजाज कार्रवाई जी घुर। कुंभवासी मुखवी रिटायर्ड फौजी 9 ॾींहनि खां गुज़रण खां पोइ बि बाज़ियाब न थियो। धाड़ेलनि फ़ोन करे वारसनि खां 50 लख भुंग तलब करे वरितो। रक़म न ॾियण जी सूरत में मुखवी मुरीद अब्बास बुर्जे खे क़तल करण जी धमकी। गरीब मिसकिन आहियूं, 50 लख भुंग किथां आणियूं। मुरीद अब्बास खे बाज़ियाब कराए वञे। मुखवी जे भाउ मुरीद हैदर बुर्जे जो मुतालबो। डरके में पुलिस ऐं हथियारबंद विच में मुबैना मुक़ाबलो। हिकु ॾोहारी खे फुल फ्राई करे छॾियो। सिविल अस्पताल मुंतकिल। सुञाणप नथी सघी। ज़रियनि मौजूद मार्जवेल ॾोहारी खे पुलिस गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयो हो। हैदराबाद, लाड़काणो ऐं सखर में बि मुबैना मुक़ाबलनि दौरान पुलिस 3 ॾोहारियुनि खे हाफ फ्राई करे छॾियो। ऐं T20 वर्ल्ड कप जी शुरूआत। पहिरीं मैच में अपसेट। नामीबिया श्रीलंका खे 55 रन्सनि तां शिकस्त ॾेई छॾी। नामीबियन टीम लैंकन टाइगर्स खे मैच खटण लाइ 163 रन्सनि जो हदफ़ ॾिनो। श्रीलंकन टीम 19 ओवरनि में 108 रन्सनि ते ढेर थी वई।